इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे। इस्लाम कोट भरिसां झांगरे थाणे जी हद में ॻोठ डेडियाबर में ॿ मासूम ॿारड़ा पाणी जी तराई में ॿुॾी फोत थी विया आहिनि। ॻोठ डेडियाबर में ॿ मासूम सॻा भाइर 13 वरह जो रहमतुल्ला ऐं 11 वरह जो मोहरम उडेजो पाणी जी तराई में पेर तिरकण सबबि ॿुॾी फोत थी विया, जंहिंजा लाश तराई मां कढे वारसनि हवाले कया विया आहिनि। ॿुधायो वञे पियो त ॿई सॻा भाइर माल चारण जे लाइ झंग में वियल हुया, जिते हू माल खे तराई में पाणी पीआरे रहिया हुआ ऐं हिकु नंढो भाइर अॻिते वधियो जंहिंजो पेर तिरकी पियो। उन खे बचाईंदे ॿियो बि पाणी जी तराई में ॿुॾी वियो, जंहिंजे नतीजे में ॿई सॻा मासूम भाइर पाणी जी तराई में ॿुॾी तड़पी तड़पी फोत थी विया। जंहिं बैदि ॻोठाणनि वारसनि खे इतला कयो। वारस ऐं ॻोठाणनि पहुची मासूम ॿारनि जा लाश तराई मां कढे घर पहुचाया, जिते ॿिन्ही गुलनि जहिड़नि ॿारनि जा लाश घर पहुचण ते किराम मची वियो। ही ॻोठ डेडियाबर इस्लाम कोट थाणे जे थाणू झुन जंहिंजी हद में ॿुधायो वञे थो ऐं हिन वक़्तु पयल बरसातनि में जेके भरिजी आयल तरायूं आहिनि उन्हनि में मासूम ॿारनि जे ॿुॾनि जा वाक़िया वधी रहिया आहिनि। हिन खां अॻु में इस्लाम कोट भरिसां ॻोठ जीअंदो दर्स में पिणु ॿ ॿारड़ा ॿुॾी फोत थी चुका हुआ।